आल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन पारां शहीद फ़कीर मखदूम अब्दुर्रहीम गरोड़ी मंगरियो जो यादगार दिहाड़ो मल्हायो वियो। शहर जे सिटी ग्राउंड ते हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें आल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी सदर अली नवाज़ मंगरियो समेत पूरे मुल्क मां मंगरिया बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। PPMP सैयद सरफराज हुसैन शाह, अली अकबर मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते पूरी मंगरा बिरादरी हथ मथे खणी ऐलान कयो त शहीद अब्दुर्रहीम गरोड़ी जे भाउ जी औलाद मां फ़कीर मोहम्मद रफ़ीक मंगरियो खे मखदूम शहीद अब्दुल रहीम गरोड़ी जो गादी नशीन मुक़ररु करण जो ऐलान कयो वियो, जॾहिं त फ़कीर मोहम्मद रफ़ीक मंगरियो खे गादी जे पॻ ॿधाई वई, जंहिंमें उनखे बिरादरी जे माण्हुनि पारां वारे सां वर ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मरकज़ी सदर अली नवाज़ मंगरियो, दिल नवाज़ मंगरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद अब्दुर्रहीम गरोड़ी वॾो किरदारु हुयो, अरबी फ़ारसी जो माहिर ऐं वॾो शाइर हो। शहीद अब्दुर्रहीम गरोड़ी जे नाले खे उजागर करण लाइ ही संदसि यादगार दिहाड़ो मल्हायो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।